इनमें कंहिंजो बि ॾोह न आहे मोलू। असांजो सितारो गर्दिश में आहे, इन करे क़िस्मत असांजो साथ न ॾिने। हा जाबिर खान, जहिड़ो ही क़िस्मत ते मातम कयो, ईअं त शेर वारा हिकु ॾींहुं ओताक ते कब्ज़ो करे वेही रहंदा। तोखे चयुमि न मोलू, असां एतिरा बि किरियल न आहियूं। बस असांजो मुक़दर ख़राब आहे। न त छा अदा मेहराब वादल खे डंडो हणी भॼी वञे। जाबिर खान, हाणे अहिड़ी का टल कयो शेर वारनि खे ठाहे सबक सेखारियूं। तरस ॾिना, पहिरियां मां छोरे खे शहर मोकिलिया, पोइ मां इन्हनि शेर वारनि सां ठाहे दंगल कंदुसि। जाबिर खान, बाक़ी फराज खे शहर मां खणी छो आयो? मोलू, जंहिंखे मां शहर जी रोलू छोरी समझो, उहा डॉक्टरियाणी आहे। डॉक्टरियाणी उहा मुंहिंजी नूंहं खे रोज़ घर में ॾिसण ईंदी आहे। ऐं ख़ुशी जी ख़बर ॿुधायां त फराज़ पी ऐं मां ॾाढो थियण वारो आहियां। ओ तो जाबिर खान वात मिठो कराइणो पवंदई। सिर्फ़ वात मिठो, संगत साथ घुराए वॾी ख़ुशी कंदासीं। जीअं शेर वारनि खे ख़बर पए त ख़ुशियूं कीअं मल्हाइबियूं आहिनि। सजी संगत के सलाम। वालेकुम सलाम। कड़ालन जाबिर खान खुश, तबियत सही, खैर? वे लाल खान, वे। कड़ाल दई खुश ही ना? लाल खान वाल दे खैर में अचण थियो आहे। जाबिर खान उठ के चोरापा पारण जो वक्त अची वियो। तू रुगो पंहिंजी तैयारी करे छॾ। बनी जा कागज़ पंहिंजे नाले कराए छॾे छा? 2 ॾींहनि में कागज़ मुंहिंजे नाले थी वेंदा ऐं 3 ॾींहं मुंहिंजो भाउ सोठ नवाब जो कंध हमेशह लाइ हेठि करे छॾींदो। तूं फिक्र न कर लाल खान, मां छोरे ऐं छोरी जी हाणे अहिड़ी हिफ़ाज़त कंदुसि, ॾिसां त नवाब खान में केतिरो दम आहे। मुझे हैसियत थी जब मां तव्हां जहिड़े नवाब सां साम्हूं थी मां त तव्हांजे ख़तरनि में ई ठीक आहे। अरे बाबा, हे छा थो करे? कमाल आहे, मथे थी बाबा, वे बाबा, तूं वञ रहमान जे लाइ चांहि ठाहे। हाँ बाबा, छा थो चवणु चाहीं? बाबा साईं, जेकॾहिं गुस्ताखी माफ़ कयो त मां हिकिड़ो अर्ज़ु कयां। रहमान बाबा, एतिरो आजिज़ीअ सां छो थो चईं? जेका ॻाल्हाए खोले कर। बाबा साईं, मां सुकून जी ज़िंदगी गुज़ारण जे लाइ अव्हां वटि अची पनाह वरिती, पर मूंखे हिते बि झेड़नि सां ई मुंहुं ॾियणो थो पवे। केरु विड़ियो आहे तोसां? बाबा साईं, मूंसां केरु बि नाहे विड़ियो, पर सोबत फ़क़ीर मूंखे सभिनि सां विढ़णु थो चाहे। सोबत तव्हांखे कंहिंसां विड़ायो आहे? तव्हांजी खून सां, बहादुरी लाल खान सां। बेचारे सूमर दिलावर खे मारकुट कई अथई, मूं रोकियमि न त मुंहिंजा ई दुश्मन बणिजी विया। पोइ तूं छा थो चाहीं? बस बाबा साईं, मां इजाज़त घुरणु थो चाहियां तव्हां खां। मां हितां लॾे वञी किथे सुकून जी ज़िंदगी गुज़ारींदुसि। रहमान बाबा, हिकिड़ी ॻाल्हि त सम्झाए, आख़िर विढ़नि छा ते था? ढूंढ ते सोबत फ़क़ीर लाल खान त ॾिजो आहिनि बाबा साईं। अव्हांजी मिल्कियत उन्हनि खे पाण में विढ़ाए रही आहे। मां सम्झी वियुमि पुट, मां सम्झी वियुसि। सभु मुंहिंजी रहम दिलीअ जो नाजाइज़ फ़ाइदो वठणु था चाहिनि। मुंहिंजे सब्र खे मुंहिंजी कमज़ोरी ऐं मुंहिंजे रहम दिलीअ खे मुंहिंजी बेवकूफ़ी था सम्झनि। उन लाइ मूंखे हाणे सख़्तु क़दम खणणो पवंदो। बाबा साईं, मां हाणे इजाज़त वठंदुसि। तरस बाबा, चांहि पी पोइ वञा। ऐं हा, मुंहिंजे ॻोठ अचण ताईं उते ई तरस जा, लॾे न वञा। हाज़िर बाबा साईं। ऐं हा, जेको बि तोसां नमूनेबाज़ी करे मूंखे सिर्फ़ु फ़ोन ते ॿुधाए छॾिजां, उन्हनि सां मां पाण ई निबड़ंदुसि। मुंहिंजी ॻाल्हि सम्झी वए न? जेसीं ताईं मां वापसि न अचां न, शहर न वञा।
बाबा सुभाणे ताईं तो मोटी दो। हा अल्लाह ख़ैर करे सुभाणे ते मोटी पर तूं वञी केॾां थो? या तो मोहरी के ॿुधाइण ज़रूरी आहे? हां हर ॻाल्हि में टंग अड़ाई वेठी आहीं। मुंहिंजे ॻाल्हाइण ते तोखे मिर्च था लॻी वञनि? पुछम त कहिड़ो ॾोह थी पियो? छो पुछी? हां छो पुछी? पुछण जो को मक़सद हूंदो ई न। तो रन सां वेही मां पंहिंजे यारनि जूं तोसां ॻाल्हियूं कयां। हां ये डंटो हणी मथो भॼी विझाए। छॾियो बाबा, ने झेड़े खे छॾियो। तव्हां सुबुह जो खेर सां मोटी अचिजो। मोटी ईंदुसि तुंहिंजो हां न फाटे। अगरि उथी वञ सेंटर खोली आ। जीअणो तो पवंदो न। बाबा खुदा असांखे कहिड़े ॾोह जी सज़ा थो ॾे? छा असांजो ॾोह इहो आहे त असां ग़रीब आहियूं? कॾहिं बि सुख जो साह न खयोंसीं। छो बाबा छो? छा रुगो इन लाइ पैदा थिया आहियूं ज़माने जूं ज़िलतूं सही मरी वञूं? हा दी, हर मुफ़लिस माण्हू जे मुक़द्दर में लिखियलु हूंदो आहे। माण्हू वक़्त सां त विढ़ी सघे थो पर मुक़द्दर सां नथो विढ़ी सघे। बीमारी, मुफ़लिसी ऐं गुरबत उहा बीमारी आहे जेका ॼमण खां मरण ताईं असांजी पचर कोन छॾींदी। बाबा असीं ॾींहं राति महिनत करे अमीर छो नथा बणिजी सघूं? ॻाल्हि महिनत जी न आहे पुटु। बाबा त पोइ कहिड़ी ॻाल्हि आहे? ज़मीर जी ॻाल्हि आहे। ज़मीर खे ज़िंदा रखी को बि इंसान अमीर नथो बणिजी सघे। अमीर थियण जे लाइ इंसानियत खे विसारे आदमखोर बणिजणो पवंदो आहे ऐं पंहिंजे रिश्तनि जो रत पीअणो पवंदो आहे। असीं ग़रीब भला आहियूं ग़रीब। न घुर्जे असांखे अहिड़ी अमीरी। अलाह खां इज़त कर पुटु, छो त इज़त खां वधीक अमीरी न आहे। अरे चाचा के तव्हां धक्काणी आया आहियो, रात खां वठी हींअर था ॿुधायो। कहिड़ी बंदूक हणी आया आहियूं दादा, पथो छा आया अधे सालू ॿ मुंहुं हयां मां त बेहोश थी वियो। अदा
मुड़स हूं तो ज़मीन तो बब हथ मथे उॾामंदो आहे बिन धकन में होश ई खता थी वियसि ग़लत कयो अथव सालू तव्हांखे ख़बर आहे न मूं सोट सां झेड़ो न करण जो वाइदो कयो अदा वाइदो तो कयो हो न पोइ तूं त कोन विड़ियो हुई न अदा असां को सोट सां कोन विड़ियायूं जो तूं कावड़ थो करीं ठयो हाणे ठयो आहे त जाबिर खान जेरो न मरी त कोन वियो न जो वरती तो भाइरन खे दाबा ॾींदो तूं माठ करे पी तो ई त हिननि जो दिमाग़ ख़राब कयो आहे पेट वरी काथां भरियल आहे दा न भाॼाईअ चाह ॾिनी आहे न पापा न वरी मानी जी का रगड़ी ॾिनी अथसि शरीफ माठ कर मुंहिंजो दिमाग़ ख़राब न कर तोनी ही भली पिया विड़न तूं मूंखे चांहि जो प्यालो ठाहे हाणे बि त मां घर खां ॿाहिरि निकिरां हाँ तोखे अॼु बनीअ जा बचड़े हर खाइणा आहिनि तो तूं हल मां बनीअ ते मानी मोकिलियाई थी तोनी तूं भली चांहि न पीआर मुंहिंजो नालो बि मेहराब अथई जेसि ताईं मां जीअरो आहियां तेसि ताईं तोसां जंग जारी रहंदी बाबा ही घर आहे जंग जो मैदान न आहे माठ करे वे चांहि मिलई थी माठ छो कया वाह जो तव्हां पुट आहियो चांहि जे करे मूंखे तड़का था ॾियो अड़े मूंसां टेड़ न कयो जेकॾहिं मां कावड़ जी कंहिं पोड़ीअ सां शादी कई न पोइ हथ हणंदव हथ छाजा हथ हणंदासीं अड़े ज़मीन त मुंहिंजे नाले ते आहे न मां उहा ज़ाल खे लिखी ॾींदुसि पोइ वतो ॿियनि जो हार पोइ कंदा हा हा वञी कर वञी शादी हिन लाइ से पोड़ियूं रुलंदियूं थियूं अथनि त मेहराब अचे असां सां निकाह करे अड़े ज़िद था कयो ॾिसजो त कीअं न कयां थो शादी मूंखे तव्हां छा सम्झो आहे बाबा जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे अॼु खां पोइ शेर वारनि जो निडू मां हराम करे ॾेखारींदुसि आहे हू छा था सम्झनि जाबिर खान धड़को आहे न वा न तूं अकेलो ॼणो हुननि सां कीअं पुॼी सघंदे अमा भली मूंखे मारे विझनि बाक़ी हाणे बाबे खे हुननि खां अकेलो न आहे माराइणो हाँ फराज तू सही तो चई ये तो अल्लाह जी तरफा का हयाती हुई ये तो दुश्मन ते चढ़ के मारे चुका जेकॾहिं इहा गैरत बरक़रार रखी आहे त अॼु मूंखे इहे ॾींहं ॾिसण न पवंदा बाबा मूं छेड़े खे टारण लाइ ॾाढी कोशिशि कई पर हाणे छेड़े खां सवाइ ॿियो को रस्तो ई न आहे रहियो बाबा तू हरूभरू झड़न खे छॾ अल्लाह ख़ैर कंदो तू नज़ीरा खे वठी शहर वञ उहा वीचारी उम्मीद सां आहे अमा मां तव्हां सां कूड़ ॻाल्हायो नज़ीरा उम्मीद सां न आहे नज़ीरा उम्मीद सां न आहे न बाबा असां शहर वञण लाइ ईअं ई पिए चयो त पोइ इहा छोकिरी केरु आहे जंहिं सां गॾु तोखे मोलू ॾिठो उहा केरु आहे इहो सवाल न कयो बाबा वक़्तु अचण ते मां तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदुसि ॾिठी तुंहिंजी नूंहं ऐं पुट जा फाल मां त सोचियो हो त मुंहिंजा अञा आबाद थींदा ख़ुशियूं थींदियूं पर ही अञा ताईं मूंसां कूड़ था ॻाल्हाए चाचा असांजे करे तव्हांजी दिलि दुखी आहे त असांखे माफ़ कजो हेलो जी बाबा नवाब खान अरे बाबा ला सायान यो एडो वडो मसालो तो कोनी को बाबा ला साईं बस बड़े छोरा पाण में अटकी पिया हुआ जो वडो मसालो तो कोनी को रहमान के इनके समझाए तो चाहिए हाँ बाबा ला साईं तव्हां दिल जा कयो न बाबा जाम महिरबानी चाचा साईं खेड़ता है ना वारस मुंहिंजो शक सही साबित थियो अथई इहो वातगाड़ो छोरो रहमान वञी रहियसि नवाब वटि निकितो अथव ओए नवाब खान छा थो चए चाचा नवाब खान जेको बि चयो न उन खे छॾियो ते सभु मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो इहो छोरो रहमान ओ नांगा केॾी महिल बि लंघे सघे थो त पोइ चाचा सोबत ॼऊंसि मुंडीअ ते लत न मिठल न
फकीर त फंद न त पोइ गंद जो गंद। इन रहमान छोरे मुंडीअ ते कंहिं ॿिए खां लत ॾियारणी आहे। हिन ॻोठ में मूंखे त अहिड़ो माण्हू कोन थो सुझे। वारस मुल्क माण्हुनि सां भरियो पियो आहे। सुबुह जो फ़क़ीर जे हिक इशारे ते रहमान लभंदो बि कोन। चाचा पोइ देर छाजे लाइ? देर इन करे बि लाज़मी आहे कि नवाब खान अखियुनि में ॻाढ़ा मिर्च विझी सघां। चाचा सोबत नवाब खान खे अखियुनि में ॻाढ़ा मिर्च विझणु आसान कमु कोन्हे। दुनिया लाइ भले ॾुखियो हुजे पर हिन फ़क़ीर जे लाइ सवलो कमु अथई। छो त फ़क़ीर त फंद न त पोइ गंद जो गंद। चाचा सोबत पोइ असांखे छा करिणो आहे? घणो कुझु करिणो आहे पर नवाब खान जो हुकुम आहे त दिलावर सूमर खां माफ़ी वठो। ओए छा सूमर ऐं दिलावर वारनि खां असां माफ़ी वठंदासीं? न माफ़ी उहा जेका दिल सां वठबी आहे। बाक़ी जेके जा पेर कढणा हूंदा आहिनि न त पोइ झुकणो त पवंदो आहे। भले त रहमान मोटी अचे। ॾिसो त कीअं थियो मामूलो मुझायो ॾेखारियांव। फ़क़ीर त फंद न त पोइ गंद जो गंद। वडेरा मेरा मकान केड़ा हाल तई? कुछ ही खैर काने निकरी वने सभा चंद्र जो टुकड़ो तो लगी। बाबा सुबह जो घरां निकतम बिस्कुटन जी हिया भारी वतम दुकान ता। अरे सोचम तो वनी साबा वट का चाय पिया ता काडे निकताओ। अरे रेस मेरा मकान पंज सिर पाण हेड़े हाय असा पाण तोड़े प्याजू किए दा मनु आ दा खमू रेस साईं असा पाण तोड़े प्याजू। छो भला खैर ता है? अम्मा चो तो वडेरे मेरा अपने वंजो उनके होटल ते वठी वनी चाय प्यार जो ऐं उनके मुंजो न्यापो ॾिजो। हां साबा जो न्यापो? अरे जल्दी बुधाए छा पिचई साबा? पेरी तो के चाय त प्यारियूं। न न पेरियो न्यापो बुधाए। असुल न्यापो तो पो बुधाईनासी। पेरी अम्मा चो त ही न्यापो ॾिजोस। केड़ो न्यापो? अरे छोरा जल्दी बुधाए। ही न्यापो शायद खबे कने में बुधाणा। साजे कन में साजे हाँ साजे में कन हेॾे कर। चल साजे कन वारी ॻाल्हि ते अमल कंदी न। या केड़ी वडी ॻाल्हि आ? साबा जे मथा सिर बि सद कया तू हल होटल ते मूंखे चाय पियार इन कम खे बि ॾिसूं था। इहा केड़ी वडी ॻाल्हि आ? हल खोड़ चाहियूं रेस जे ले खोड़ चाहियूं। प्यानी सही न कराईंदी बाकी छा तू सही कराईंदी। अदा ये फाइल मूंखे ॾे त मां सिबियाणी खे ॾेई अचां। ॾींहं ॾिठे जो वीर मोहम्मद जे घर कीअं थी? वॾा वॾा यो मुंहिंजो मसलो आहे। वो ठीक आहे कि अॼु ई कागज़ सही कराणे त मां सुभाणे मुख्तियार कर ऑफिस में जमो करायां। तव्हां रुगो कागर ॾे बाक़ी कम सिबियाणी जो आहे त मीर मोहम्मद खां कीअं सही थी वठे। फाइल तोखे मिले थी पर शाम जो मूंखे इहा वापसि मिलणु घुरिजे। ख़बर आहे न वॾा वॾा असां खां वधीक त सिबियाणी खे तकड़ आहे। न रहमान हिन ॻोठ में असीं हिकु ॾींहुं बि न रहंदासीं। छो ख़ैर त आहे? कुझु थियो आहे छा? हाँ पुट तुंहिंजे वञण खां पोइ सोबत फ़क़ीर असांजे घर आयो। बस चाचा रमज़ान मूंखे सिर्फ़ु एतिरो ॿुधाए त तो कुझु बि न चयसि। पुट बोस्की जो पटको पाराए घरां कढियोमांसि। जेकॾहिं ग़ैरत हूंदसि न त असांजे घर में हिकु कदम बि कोन भरींदो। पर बाबा मां इहो थी चवां त पराए ॻोठ में असांजो केरु आहे? पराए राज्य में असांजा जहिड़ा कोन था ठहनि। राणी छेड़नि खां केतिरो लिकंदासीं भॼंदासीं जेतिरो लिकंदासीं जहिड़ा ॻिची में पवंदा। हाणे हिते ई जीअणो आहे हिते ई मरणो आहे। ओ छोरा मनु रुको वेठो जी घर उथी वञी भाउ जी जांच कर काॾे वियो अमल ते घर न आयो आहे। अम्मा तू खमू जो फिक्र न कर वो मुझे विहां जे पैसनि जो बंदोबस्त करण वियो आहे।
बंदोबस्त करण वियो आ साबा जे सर मथो सदको वञी मुआ छा करण वियो आ धाड़ो हण त कोनी वियो आ अम्मा यो बालन जो बार धाड़ो वणंदो धाड़े len जड़ी शिकिल अथस ओछरा तहां ते कहिड़ी पत हां मता थी सके तो के धाड़े len जे टोले में वञी पियो हुजे ना मां इए ना है खमू जे कम सा वियो आ न मुखे बुधाए वियो आ पो मुखे छो न तो बुधाई बुधायो त थमना मां त मुझे विहा जे पैसन जो बंदोबस्त करण वियो आ शाम जो लख ब लख मुजी तिरिय ते रखंदो तिरिय ते वरी बुआ सागी गाल हां ये लख बा आखिर आणी तो काडो अम्मा तोखे खबर ना है असा बिनी भरन बिरांदी वछेरवती उहा दोस्त के दिनी ही खमू उहा खपाए पैसा अची मुजी तिरिय ते रखंदो साबा सर मतो सदको वञे वछोरा मां त समझदी मुंजा पुट सफा निकमाइन पर ता त मां को बक दमाग ते निकता हो ना मां तो खा वधिक सियाणा न था थी सगूं तू हाने वञ संग जी पक पकाणी करे अच हा हा हाणे रुगो पैसा खणी अचे पेरी इन मोन जला वञी तावीज़ कराई दस न त इहा आसानी सां असांखे संग कोन ॾींदा रुगो पे डटा ॾींदा